फैज़गंज वेझो पक्का चांग में मारवी ट्यूशन सेंटर के स्कूली ॿारनि पारां रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ के रिपोर्टर रफ़ीक सूमरो मूजिब स्कूली ॿारनि पक्का चांग मुख्य चौक खां प्रेस क्लब फैज़गंज ताईं रैली कढी हथनि में प्ले कार्ड खणी दरिया तां वॾेरनि जा कब्ज़ा ख़त्म करायो ऐं पाणी जा कुदरती लंघ बहाल करण जा नारा हंया। उन मौके ते कामरेड मुर्तज़ा शर समेत स्कूली ॿारनि मुतालबो कयो आहे त दरिया तां बासर जा कब्ज़ा ख़त्म कराए दरिया जा कुदरती रस्ता बहाल कराया वञनि। ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन सिंध ॿिनि हिस्सनि में विरहाइजी वई। हिकु ग्रुप प्रेशर ग्रुप ठाहे मुलाज़िमनि जे हक़नि जे हासिलात लाइ तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। एसएस न्यूज़ के रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिब उन हवाले सां ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन प्रेशर ग्रुप के मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र अनवर मेमण, सिंध के अगवान वली मोहम्मद सूमरो, शाहिद सूमरो ऐं ॿियनि हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त आपका हाणे सिंध के मुलाज़िमनि समेत पूरे मुल्क के मुलाज़िमनि के मसइलनि के हल करण लाइ भरपूर कोशिश कंदी। हुननि मुतालबो कयो त कचनि मुलाज़िमनि जूं रहियल पघारूं ॾेई 25,000 रुपया माहवार मुक़रर कई वञे ऐं खैन पको कयो वञे। टंडो आदमी भरपासे में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो। रोलू कुतनि 7 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। एसएस न्यूज़ के रिपोर्टर अब्दुल्ला बिहण मूजिब टंडो आदमी भरपासे रोलू कुतनि जुमन शाह में 30 सालनि जे बशीरा, मक्का टाउन में 30 सालनि जे सिकंदर पुट दिलशेर ऐं 16 सालनि जे गुलशेर पुट उमर खे ॾाढे विधो। रोलू कुतनि ॻोठ हाशिम सांद में 35 सालनि जे अब्दुल अज़ीज़ पुट बचल, हाजी मोहम्मद अली राजड़ टाउन में 2 ॼणनि 20 सालनि जे अबू पुट जाफ़र ऐं 56 सालनि जे दुरनाज़ ऐं ॻोठ जलाल मरी में 74 सालनि जे जुमन खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। रोलू कुतनि जे वधंदड़ आज़ार सबबि शहरनि में सख़्त ख़ौफ़ वारो माहौल बरक़रार आहे। इंतज़ामिया कुत्तामार मुहिम शुरू न करे सघी। लाड़काना में सनशाइन बेकर्स ऐं लाड़काना बेकर्स ते गैर मयारी खाधे पीते जी शयुनि ऐं सफ़ाई सुथराई न हुजण ते ॾंड विधो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अहमद मुश्तबा जतोई मूजिब सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी लाड़काने जी टीम कार्रवाई कंदे सनशाइन बेकर्स ते सफ़ाई सुथराई न हुजण करे 25,000 ॾंड ऐं लाड़काना बेकर्स ते 10,000 ॾंड विधो। उन सां गॾोगॾु अरशद बेकर्स ते पिणु कार्रवाई करे ॾंड लॻायो वियो ऐं सख़्ती सां हिदायत कई वई त क्वालिटी ऐं मयार में हरगिज़ कंप्रोमाइज़ न कयो वेंदो। टंडो आदम जे हिरा पब्लिक स्कूल में सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां तक़रीब मुनक़िद, नात तक़रीरूं ऐं क्विज़ मुक़ाबला शागिर्दनि खे इनाम ॾिना विया। एसएस न्यूज़ के रिपोर्टर अब्दुल्ला बिहण मूजिब एजुकेशनल सोसाइटी पारां सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां हिकु तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें शहर जे प्राइमरी ऐं सेकेंडरी स्कूलनि जे शागिर्दनि में हस्ने क़िरत, क्विज़, नात ऐं सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते तक़रीरी मुक़ाबला कराया विया ऐं कामयाब शागिर्दनि खे इनाम बि ॾिना विया। उन मौके ते अॻवाननि मुश्ताक आदिल, अब्दुल गफ़ूर अंसारी, प्रोफेसर अहमद बिलाल गौरी ऐं ॿियनि ख़िताब कंदे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हयात तय्यबा ते रोशनी विधी। टंडोजाम लॻ खेसानो मोरी वटि मोटरसाइकिल सवार रेलगाॾी जो टक्कर लॻण सबबि मौके ते ई फ़ौत थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर करीमदाद थहीम मूजिब जावेद काका मोटरसाइकिल ते रेल जी पटड़ी क्रॉस करे रहियो हुयो त रेलगाॾी जे टक्कर सबबि मौके ते ई फ़ौत थी वियो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। लाश पहुचण ते घर में कोहराम मची वियो। एसएसपी खैरपुर मीर रोहल खोसो खैरपुर ज़िले में कलम 107, 150 ऐं 151 जी कार्रवाई बहाल करे छॾी। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिब ॼाणायल कलमनि तहत झेड़ो कंदड़ ॿिन्ही धुरियुनि जे जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। एसएसपी मूजिब नंढा वॾा झेड़ा कंदड़ धुरियुनि मथां ॼाणायल कलमनि तहत कार्रवाई करे ॿिन्ही धुरियुनि मथां केस दाख़िल कया वञनि। यादि रहे त गुज़िरियल 1.5 साल खां खैरपुर ज़िले अंदरि ॼाणायल कलम लागू न कया वेंदा हुआ, जेके एसएसपी खैरपुर लागू करण जूं ज़िले एसएचओज़ खे हिदायतूं ॾेई छॾियूं आहिनि। ठुल भरिसां 2 महीना अॻु ॻोठ गुलशेर कुंडराणी जे मदरसे में बेदर्दी सां क़त्ल कयल नींगर मुज़फ़र सूमरो सां इज्तमाही बदफ़ेली जी केमिकल रिपोर्ट पधरी हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो।
एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ख़ैर मोहम्मद गोलो मूजिबि समूरनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सियासी समाजी मज़हबी तनज़ीमुनि शहरनि ऐं वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते कामरेड सरवाण सिंधी, असगर लाशारी, वसीम कुरैशी, मक़तूल मुज़फ़र सूमरो जी अमड़, मिसमात प्यारी ख़ातून सूमरो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त केमिकल रिपोर्ट में बदफ़ेली ज़ाहिर थी आहे। कातिल घुमी रहिया आहिनि पर पुलिस रिश्वत एवज़ जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। उल्टो जवाबदार मक़तूल जे वारसनि खे केस तां हथ खणाइण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। नवाबशाह में बरसात सबबि मुतासिर थींदड़ तालके दौर जे यूसी जमाल शाह जे मुख़्तलिफ़ ॻोठनि साईं बख़्श ज़रदारी, मलिक ख़ान ज़रदारी ऐं ॿियनि जे रहवासियुनि पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद मूजिबि उन मौक़े ते हुननि चयो त सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया जी नाअहली जे करे हिन वक़्त ताईं संदनि ॻोठनि मां पाणी निकाल न थी सघियो आहे। हुननि चयो त हू पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि पर अफ़सोस ज़िले सदर अली अकबर जमाली खे दुतड़ियल माण्हुनि जी का बि परवाह नाहे जेका बजट मिलियसि थी पंहिंजी बिरादरी ते ख़र्च करे थो नोटिस वरितो वञे। सीता रोड में मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि राशन ऐं सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़ीशान अली आराई मूजिबि हुननि ॻाल्हाईंदे चयो त संदनि बचा बुख मरी रहिया आहिनि, वाहुर कई वञे। हुननि चयो त चूंडियल नुमाइंदा मनपसंद माण्हुनि खे राशन ॾेई रहिया आहिनि, खेनि धिका ॾेई तज़लील कई पई वञे। नवाबशाह में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां हर साल वांगुरु हिन साल बि ॻोठ सावण खान रिंद मां सवे मोटरसाइकिलुनि जी रैली कढी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद मूजिबि हर तरफ़ या मुस्तफ़ा मरहबा मरहबा जा नारा बुलंद हुआ। जुलूस जो मुख़्तलिफ़ जॻहुनि ते गुलनि जी वर्खा सां इस्तक़बाल थियो। धणी बख़्श रिंद, अब्दुल जब्बार रिंद ऐं शमन अली जिसकाणी जी अॻवाणी में निकितल रैली में सवे आशिकाने रसूल शिरकत कई। इस्लाम कोट में सैयद मौज़ अली शाह जी यादि में नाइट क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद कई वई, जंहिंमें 10 टीमुनि हिसो वरितो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिबि इस्लाम कोट शहर जे मारे क्रिकेट स्टेडियम में क्रिकेट टूर्नामेंट जो शानदार इवेंट थी गुज़रियो। फाइनल मैच गाज़ी 11 ऐं हुर मुजाहिद 11 जे विच में खेॾियो वियो। हुर मुजाहिद 11 4 ओवरनि में 53 रन्स जो टारगेट ॾिनो। जवाब में गाज़ी 11 जे बैट्समैननि तूफ़ानी बैटिंग कंदे टारगेट जो हदफ़ पूरो करे फाइनल पंहिंजे नाले कयो। टूर्नामेंट कासिम बजीर, सिंघार बजीर, रज़ा अल्लाह नुहड़े, सिद्दीक़ जुमालाणी ऐं दोस्त अली बजीर तरफ़ां करायो वियो। सॻियूं बरसात दरगाह गंबल शाह ऐं ॻोठ सैयद वरियल शाह में हिक ई ॾींहुं अलॻि अलॻि 2 तिबी कैंपूं लॻायूं वयूं, जंहिंमें इलाइक़े जे 800 खां वधीक मरीज़नि जो इलाजु कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रहमान फिदा अब्बासी मूजिबि आगा ख़ान फाउंडेशन ऐं अल शिफ़ा फाउंडेशन जे गॾियल सहकार सां हिक ॾींहं जी मुफ़्त तिबी कैंप लॻाई वई, जंहिंमें गैस्ट्रो, मलेरिया, चमड़े जी बीमारियुनि समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे 400 खां वधीक मरीज़नि जो मुफ़्त चेकअप करे खेनि दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। ॿिए तरफ़ दरगाह सैयद गंबल शाह ते IMI पाकिस्तान जे ताउन सां हिक ॾींहं जी मुफ़्त तिबी कैंप लॻाई वई, जंहिंमें गैस्ट्रो, मलेरिया ऐं चमड़े जी बीमारियुनि समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे 400 खां वधीक मरीज़नि जो मुफ़्त चेकअप करे खेनि दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। कैंप ते गिम्स जे मशहूर डॉक्टर मोहम्मद रमज़ान नुहड़ियो, डॉक्टर मोहम्मद जुमन सैतो ऐं ॿियनि ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। तलहार में सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां समाजी बुरायूं आम थियण ऐं मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर पहलवान लाशारी मूजिबि उन मौक़े ते असलम समो, राजा थेबो, शरीफ़ समो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त तलहार ऐं भरपासे में जुआ, आकड़ा, चर्स, आफ़ीम ऐं आइस जो विकिरो सरेआम हले पियो, जंहिं सबबि नौजवान नसल तबाह थी वियो आहे। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP बदीन खां मुतालबो कयो त समाजी बुरायूं ख़त्म करे मंशियात खे बुंजो ॾिनो वञे। लाड़काणे में ॿोॾ ऐं बरसात मुतासिरनि वाहुर न करण ते DC लाड़काणो AC ऐं इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई।
एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अहमद मुश्तबा जतोई मूजिबि एहतजाज कंदड़नि मोहम्मद अमीन खोसो, गुलाम शबीर खोसो, ज़ुल्फ़कार अली जागीरानी ऐं ॿियनि चयो त असां केन शाह ऐं आसपास जे इलाइक़नि मां आयल आहियूं। एसी लाड़काणो अहमद अली सूमरो स्टेडियम मां उथारे रहियो आहे। हुननि चयो त संदनि का वाहुर नाहे कई वई। बिलावल भुट्टो ऐं वॾो वज़ीर नोटिस वठी संदनि वाहुर कनि। यूसी कोटड़ी कबीर ऐं यूसी रसूलाबाद जा सवे ॻोठ अञा ताईं पाणी हेठि आहिनि। मुतासिरनि जी कंहिं बि वाहुर न कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रज़ाक लाशारी मूजिबि कोटड़ी कबीर जे गादी नशीन मखतूम अदनान, फैज़ पीरज़ादो ऐं परवेज़ अहमद लाशारी पंहिंजी मदद पाण तहत पाणी नेकाल जे लाइ सिम नालो कढाए कोटड़ी शाख ते आंदो, जेको पाणी रोहिड़ी कैनाल में वेंदो। MNA सैयद इब्रार अली शाह मखतूम अदनान, फैज़ पीरज़ादो ऐं ॿियनि सां गॾु हलंदड़ कम जो मुआइनो पिणु कयो।